मुझी सिंध टीम के अप्रीशिएट तो क्या लाला अब्दुर्रहमान तो हिकिड़ो पुराणो सीनियर जो सहाफ़ी आहे घणे अरसे खां मुझी सिंध कम पियो करे मेन इश्यूज़ ते कमु कंदो आहे। मां हिनखे नोट कयो आहे। यार हिकिड़ी ॻाल्हि आहे त इन ते इंतिज़ामिया खे सजाग थियणु घुरिजे, ख़ासि करे पुलिस इंतिज़ामिया खे। वालदेन जो इन में वॾो जेको आहे हिकिड़ो किरदारु आहे। वालदेन पंहिंजे निड़नि खे वेही करे सम्झाए या वरी जेको 1250 मीटर गाॾियूं हूंदी आहे, अहिड़े क़िस्म जी रेसर गाॾियूं आहिनि, उहो उन्हनि खे निड़नि न वठी ॾिए, छो जो उहे उन सां सॼणा बि नथा कनि, उहे उन सां दुश्मनी था कनि। ॿियो लाड़काणा SSB जहिड़ी तरह हींअर मनशा ते कंट्रोल करण जे चकर में आहे नी, ईअं ई अहिड़े हिते जेको आहे जान बचाइण लाइ जेको आहे इन्हनि माण्हुनि ते रेसरनि ते कंट्रोल करे त जीअं अमर जी का झोली ख़ाली न थिए। महिरबानी। इन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? तव्हां पाण ॾिसो बि था, असां बि ॾिसूं था। मतिलबु हुनखे मां छा चवंदुसि बाबू, ज़ाहिर आहे हे त सुठी ॻाल्हि त न आहे पंहिंजी जॻह ते। पीउ माउ जा इहे माना ज़ाहिर आहे ॿिए माउ जे लाइ ॾुख ॾेई था वञनि, पंहिंजा सिर था वञनि था, पर ॿिए माउ खे तकलीफ़ ॾेई था वञनि बसि। नुक़सानु आहे, सम्झो न, इहो एतिरे क़दुरु नुक़सानु आहे जो ॿिए माण्हूअ जे लाइ बि नुक़सानु त पंहिंजे लाइ बि नुक़सानु आहे। अगरि नुक़सानु थियो कंहिंसां एक्सीडेंट थी पियो त अॻिले जो सिर वियो हलियो, पोइ हिननि जो सिर त मुफ़्त जो आहे, सम्झो न। छो सरहंदी वारा माण्हू आहिनि, पर को ग़रीब गुरबो मारे विझनि त उनजो ज़िमेदार केरु आहे? पंहिंजी ज़िंदगी त हथु खणी था वठनि, पर ॿिए जी ज़िंदगी जो बि सिर ख़तमु कंदा आहिनि, सम्झो न बाबा। हे तमामु कसो कमु आहे, पर पोइ हाणे हूंदे सूंदे वारा माण्हू आहिनि, हुननि खे का परवाह न आहे त ग़रीब छा आहे अमीर छा आहे। हुननि खे पंहिंजे अमीरीअ जो नशो आहे, तॾहिं गाॾियूं भॼाईंदा टुकाईंदा 20-30 हज़ार तेल था साड़नि पिया, त इहा अमीरी आहे न हुननि जी। बदमाशी आहे हिकिड़ी, गुंडागर्दी आहे इहा, सम्झो न। ग़रीब कंहिंखे गाॾी लॻी वञे त उनजी मालिकी केरु कंदो? इन जे लाइ असां गुज़ारिश कयूं था हुकूमत खे त कुझु अखि पटी वञे, ठीकु आहे न बाबा। नालो मुंहिंजो सफ़ीर बा। सफ़ीर साईं, हे जुमे जे ॾींहुं जो पखे में वन विलिंग कनि था, नौजवान जेके छोकिरा आहिनि एक्सीडेंट थियनि था, आउथरा शिकार था थियनि। हा, इंडियन जी माउ या पीउ जी दिलि में छा गुज़रंदी वीडियो में ठाहे बारे में साईं तव्हां छा चवणु आहे? इहो त तमामु ग़लति ॻाल्हि आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त उन्हनि जो शौक़ु आहे, हाणे असां उन्हनि खे छा था करे सघूं। पर हिकिड़ो हाणे ग़लति कमु आहे, उहो असां मञूं था ग़लति आहे, असां बि कंदा आहियूं, पाण पंहिंजो सिर मां पाण बि कंदो आहियां, पर ग़लति कमु आहे, वाह सिधी ॻाल्हि आहे न। ॿियो जेको पुछो वा न, तव्हां पाण बि कंदा आहियो? हा भाई, गाॾियूं बीठियूं आहिनि मसलनि ते निमाज़ पढ़ण था, मसलनि ते निमाज़ पढ़ण था, न आया आहियूं मसलनि, इहो मसलनि ते निमाज़ पढ़ण था, न आया आहियूं मसलनि, इहो भॼाइण करे जेकी ॻाल्हि आहे वाह, बसि इहे ॻाल्हियूं ई रहनि, पोइ हिते ॻाल्हियूं ई रहंदियूं, बसि असां न हूंदासीं, पोइ हिते इहे ॻाल्हियूं ई रहंदियूं, त बसि सफ़ीर बि को हुयो 4 ॾींहं 5 ॾींहं 6 ॾींहंनि खां पोइ विसरी ईंदासीं। कयूं त ग़लति कमु था। जी कुते ई मौत मरंदा, पर सिर खणंदा अमर जीजल जो। सॼी ज़िंदगी खां उहो परेशान रड़ियूं करे कूकूं करे, हो पंहिंजी कुते ई मौत मरंदा, ईअं सुठा पंहिंजी कुते ई मौत मरंदा, ईअं सुठा पंहिंजी कुते ई मौत मरंदा, ईअं सुठा पिया आहिनि। ईअं ई पंहिंजी ज़िंदगी केॾी हसीन आहे, केॾी प्यारी ज़िंदगी आहे, अलाह साईं ॾिनी आहे, केॾी ख़ूबसूरत। हुनजो असां एतिराम अदब ई नथा कयूं, ईअं था हणूं बसि पाण। त संगत खे घणो चकर सम्झायो आहे, कुझु पंहिंजा दोस्त बि इन सम्झाए बीठा आहियूं, त बि मुड़नि नथा। पाण त हलिया वेंदा, पर माना अबे अमड़ खे ॾुखियाए वेंदा न। अबे अमड़ जो छा थींदो, भेण माउ जो छा थींदो, सॼी उमिरि भेणनि खे अमड़ खे ॾुख, सॼी ज़िंदगी जे लाइ पाण हो माना उन्हनि खे पाण त हलिया वेंदा, ॾुख त पोइ उन्हनि खे आहे न। जहिड़ो त नाज़रीन, अॼु जुमे जो ॾींहुं आहे, असीं हिन ते पखे मौजूदु आहियूं। हिते 5 to 7 बजे ताईं हिते रेस लॻाई वेंदी आहे। हिकु व्हील ते गाॾियूं मथे उॾाई वेंदियूं आहिनि ऐं नौजवान सुम्ही गाॾियूं हलाईंदा आहिनि, पर जंहिं वक़्तु ही एक्सीडेंट थींदा आहिनि, पोइ उन वक़्तु कोई उनजे पीउ माउ खां पुछे, उनजे अमर जीजल खां पुछे, उनजे वालदन खां पुछे त केॾी उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे। पर इहो बि चवंदुसि त मोटर वारा जेकॾहिं ओवरलोड आहे त उन्हनि खे चालान था कनि, हिते हिननि खे चालान छो नथा कनि? मोटर वारनि खे घुरिजे त फुल फ्लेज वठी करे हिननि खे फौरी तौरु हिननि खे गिरफ़्तार कयो वञे, हिननि खे चालान कयो वञे। ऐं मां लाड़काने SSB खे बि इहा अपील कंदुसि, ख़ुदारा हिननि नौजवाननि जूं ज़िंदगियूं बचाए वञनि। जीअं मंशा ते तव्हां कंट्रोल करायो आहे, मंशा ते तव्हां बिल्कुलु तव्हां मंशा फिरो जो पकता बि आहियो, त हिन वक़्तु जेके नौजवान आहिनि, हर जुमे जे ॾींहुं पखे खां वठी 1-2 किलो 3 किलोमीटर ताईं गाॾियूं रेसर लॻाई वेंदियूं आहिनि। जेके नौजवान, मां कैमरा में मुंहिंजो तव्हांखे ॾेखारींदो, जेके सुम्ही था हलाइनि, इहे मौत जे मुंहुं आया आहिनि, माना दरा जे कपर ते कुॾा, अॼु न पुॼा सुभाणे पुॼा।
नौजवान पंहिंजो पाण मौत खे कूड़ कूड़ था कनि था, पर जंहिं वक़्तु एक्सीडेंट थियनि न त हिन खे को खणण वारो बि कोन्हे कोई, पर ट्रामा में लाइ जॻह कोन्हे की। तंहिंजे करे मां इहा अपील कंदुसि ख़ुदारा हिन नौजवाननि ते कंट्रोल कयो वञे, हिननि खे वन विलन खां बचायो वञे, हिननि जूं ज़िंदगियूं नौजवान जेके हिननि सुहिणियूं ज़िंदगियूं ख़ूबसूरत इन्हनि खे मौत जे शिकार खां बचायो वञे। ऐं नादरलैंड सां गॾु मुंहिंजी न्यूज़ रिपोर्टर आहियां लाला अब्दुर रहमान तुंहिंजो मुंहिंजी न्यूज़ रिपोर्टर।